जेस ताईं मां डांत मीर जे हडन मां न कढंदुसि न तेस ताईं सुख सां वञी घर न सुम्हंदुसि। एहसान हाणे झेड़ो मतो समझ बा। मास्तर खैर गुर अल्लाह झेड़ो टारे त भलो। अया झेड़ो टरंदो मीर जेल में आ, अजवारो जो भा अस्पताल में आ, रईस जे डांत जी का खबर काने। ये सब सवण झेड़े या थी बा। अया तो चे झेड़ो टरंदो। ऐसा ना अब चाड़ी रतार चाचा परल दे खबर किथे आ? ही मुल्क किए बारे थई? छा मतलब आ तुझो? परल छड मुखुआ के इहो बुधाए भला तुझी तबियत कीअं आ? अल्लाह जो शुक्र आदा। चाचा सही सही बुधाए इहो पेरो मीर जो हो या कहीं बे जो? मसला ने गाल बुध जे वेहणो डी त मां वेहा न न वेह वेह अखिन ते वेह। पर चाचा असा के त खबर पए त मामलो छाए भला बुधा। इहो मचंदो कने ठरंदो? ॾिस मुख्तार तोखे अचे थो यार फॾे में मज़ो। अरे बाबा असांजा जो लिंग था कंगा हुजनि छॾी न ॻाल्हियुनि खे का ॿी ॻाल्हि कर। चाचा मूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी उहा सची आहे अलाए कूड़ी। मास्तर मत करे वे यार चाचे के वेण दी छो अची मथो खादोसी। छो बा तोखे छा थो थे? मां ॼाणा चाचो ॼाणे। चाचा असां खबर ॿुधी त तोसां चोर विढ़िया। इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी? अल्लाह 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 कर मैं जा फकीर वॾो को फॾे ई माण्हू आहे। फॾे का सवाइ तोखे मज़ो ई कोन थो अचे। हल मास्तर परियल वीचारो अॻ में आहे सूरनि में वरी थो हुनजे फटनि जे मथां लूण बुरकी। कमाल आहे यार का ॻाल्हि पुछण बि ॾोह आहे। मिठल खान मीर के थाने में विहारण हाथी के लाकअप में विहारण जे बराबर आहे। हिणी पियो ॿोली अहिड़ी ॻाल्हि आहे छा? काल खां वठी 15-20 सिफारिशूं अची चुकियूं आहिनि पर मां सिर्फ़ तव्हां जे करे खे विहारी वेठो आहियां। छो हथ कढण जा इरादा अथई छा? मिठल खान कंहिंखे जवाब ॾींदुसि। पोइ देर न कर दाऊद साहब चालान करे करींसि सेंटर हवाले। तव्हां तां बि ॿार हल्को थी पवंदो। मां पाण इहो सोचां थो पर घबराए न। मिठल खान पाण मथां कंहिंजो बि थोरो नाहे रखंदो। असां थोरनि लाहिण मंझा आहियूं। पोइ अॼु जो अॼु ॿिन्ही भाइरनि खे चालान करे मोकिलियां थो। जे इहो कमु अॼु ई कई न त पोइ राति जी मानी तुंहिंजी मूं वटि ई थी। मिठल खान पोइ बोतल ई छेलो घुराए छॾ। अॼु राति मां तुंहिंजो महिमान आहियां।
हेॾे मोटिया। जी जी मासी। हाँ इहे ससु हीअ वारा नीरा वेस पाए इरके फिरके खणी घिटीअ में लाती थई 10 चकर ॾिना थई सुबुह लाकू। ॿुधाए त सही त मुंहिंजे छोरीअ में अख थई या कमदार जे जोए ते आशिक़ थियो आ। माई ॿियनि त आङुरियूं खणण खां पहिरीं पंहिंजे घर खे संभाल। हा पंहिंजे घर खे त संभाल। ऐं इन छोरे जा चकर तुंहिंजे घर ॾांहं सॼो ॾींहुं तो लामारा पाए उते। अरे हा छोरा। न न मासी अहिड़ी काई बि ॻाल्हि कान्हे का। हा छोरा ॿुधी छॾ कन खोले। मां चवां थी वरी जे हिन घिटीअ में नज़र आयो आ त दोडा कढी छॾींदीसां। हाणे बंदि करे हिन घिटीअ में हलण चलण। हा जे न त टंगू भञी टोंडो मंडो करे पिणे जे अॻियां उछलींदीसां। पोइ वेही होटल ते खैरात पिन जाए कमकार जोगो न छॾींदीसां। मां भी हलो हाणे हलो तरो वरी हेॾे पैर न कजाए। छा थो ॾिसे रस्तो नथो अचे कई छा? ऐं माई कुछ खुदा खुदा कर के झलींदी है। ऐं पंहिंजे घर के संभाल पक्कल बेरा भीतर त लगंदा न। हे खैरा जो घर आ माई खैरा जो। हे मुझे घर देखो अख खणी ॾिसे त दोडा कढी रखांस। भले वॾी आई आहे वेचारी दोडा कढण वारी। दंद न ॾेखारी हे दंद। हा मूंखे बि तुंहिंजी सॼी ख़बर आ जेका साथ पाका जेन लिस्ट खोली माए त पोइ घणनि खे ई दंद आङरियूं अचे वेंदियूं। हा छा लिस्ट त मुंहिंजी खोलींदी ऐं ॼण मूंखे तुंहिंजी ख़बर कान्हे। शाबस मूंखे आज चुप कयो वेठी आहियां। हाणे थी सॼे पाड़े खे ॿुधायां ॾिस त कीअं थी तोखे मां बदनाम कयां। हा वेचारी। न हरगिज़ न। मीर नंढी गेट मो कंध झुकाए वञे न। मीर ज़िद खे छॾ दरिखाज। जेसी ताईं वॾो गेट न खुलंदो मीर कॾहिं बि अंदरि न हलंदो। बाक़ी मारे अंदरि खणी हलो त ॿी ॻाल्हि आहे।
तकलीफ न कर तकलीफ मोला ये का नहीं ॻाल्हि आहे। दोस्त बि चई थो ऐं दोस्तीअ जे हक़ अदा करण खां रोकी थो। छा कयां दोस्त, मुंहिंजो उसूल आहे मां पाण त तकलीफ़ बर्दाश्त करे वेंदो आहियां, पर दोस्तनि खे मां तकलीफ़ में न आहियां ॾिसी सघंदो। घणे वक़्त खां वठी तव्हांजो नालो ॿुधंदो पियो अचां। तव्हां सां मिलण जी ॾाढी आस हुई। अॼु मिलिया आहियूं त ख़िदमत जो मौक़ो त ॾियो। दोस्त तू भी हींअर पिंजरे में बंद आई ऐं मां भी पिंजरे में बंद आया। ॾाढो कुटियो अथनि यार, पर जॾहिं तूं निकितुसि न तोखे ख़िदमत जो मौक़ो ज़रूर ॾिबो। तू मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे, पोइ हिकु राति तो वटि ज़रूर अचिबो। मीर जेको आहे न जवाननि जो क़दुरु कंदो आहे। छा जवाननि जो क़दुरु करणु ॼाणींदो आहे। मुंहिंजो नालो मुजीब आहे। ॿाहिरि निकिरण खां पोइ मुंहिंजे तॾे ते न आहे त बख़्श न कंदो साईं। अचिबो, ज़रूर अचिबो मुजीब। भाॼाई पाणी त भरिया? हा दा खणी थी अचां। पुट काॾे पियो वञी? बाबा वञा थो वॾेरे मूसा खान वारनि ॾे, पुछा करे अचांसि त अदा वारनि जो अलाए छा कयईं। पर पुट उहे त चालान थी विया। उहा त मूंखे बि ख़बर आहे, पर पोइ बि अदा वारनि जी ज़मानत त कराइणी आहे न। अदा कुझु ख़्याल सां घुमंदो कर। असां त अॻे ई दुश्मननि जे हक़ में कंडो थी पिया आहियूं। हा पुट, ॿुधण में आयो आहे त अजू ऐं मजू वारा विढ़ण जे लाइ तयारु लॻा था वतन। बाबा तूं दुआ कर, उन्हनि में एतिरो दम ई न आहे जो असांजे साम्हूं अचनि। अदा वरी बि एहतियात करणु लाज़मी आहे। पुट जे वञे थो त पोइ राति जो सवेर मोटिजांइ। हरू भरू देरि करे अचण जी ज़रूरत कोन्हे। मीर खान ॾाढो ॾुख थियो। मिठल इहो तोसां सुठो नाहे कयो। इहा का नई ॻाल्हि न आहे। मूसा खान पुलिस ऐं असांजी रोंद त असुल खां हलंदी पई अचे। ही त मामूली रहणो आहिनि। हिन जिस्म खे कुहाड़नि जा घाव बि कुझु नथा करे सघनि। मीर खान
अज वकील सां हिकु हिकाणे करे तुझी ज़मानत कराया। हिकु मां न पर अदा नबन सां गॾु हिकु ॿियो दोस्त बि अथई, उन लाइ बि कोशिशि करणी पवंदई। ॿियो दोस्त? हा मूसा खान, मीर कंहिंजे हथ सां पीतल पाणीअ जे वटे जो बि थोरो नाहे विसारे सघंदो। हुन दोस्त मुंहिंजी ॾाढी ख़िदमत कई आहे। ठीकु आहे मीर खान, तुंहिंजा दोस्त असांजा दोस्त, उन्हनि खे अकेलो कोन छॾींदासीं। ॿी ॻाल्हि त आचार्य खे सम्झाए छॾिजांइ त को ध्यानु न करे विझे। जेसि ताईं मां निकिरी न अचां तेसि ताईं सब्र खां कमु वठे, पोइ उहे भॻा कोन था वञनि। चङो मीर खान, मूंखे हाणे इजाज़त। पोइ सभु सणाए ऐं हा, मिठल खान ॾे न्यापो करे छॾ। हुनखे चओ त जेतिरो बंदोबस्तु करणो अथसि करे छॾे। वरी इहो मौक़ो न मिलंदुसि मौक़ो। चाचा तू वॾो आहीं, तू इन्हनि खे सम्झाई छो नथो त ही बुढा कम छॾे ॾियनि? अमा तूं छा थी सम्झे त मां हिननि खे सम्झाइण में घटिताई कई हूंदी। अलाह को हिननि खे साञा ॾे, बाक़ी मुंहिंजे सम्झ खां ॻरा थी विया आहिनि। मुंहिंजी अमड़ मुंहिंजे सम्झ खां ॻरा थी विया आहिनि, मुंहिंजे सम्झ खां। वालेकुम सलाम। बेखबर अनवर काॾे निकिरी पियो आहे? हिते ई आहियां। अचर खानू वारनि ने पियो वञे, तव्हां सां कोन मिलियो छा? अचर खानू वारनि ॾांहुं वञे पियो? अदा तूं छॾ कम खे जल्दी वञ ऐं मटे माण्हू वठी अच। अॼु अदा जो पलांद वठणो आहे ऐं आचर जो अॼु कीअं बि करे टंगू भञणियूं।